अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अब्दुल कुद्दूस बिज़ंजो बिना मुकाबले बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। अब्दुल कुद्दूस बिज़ंजो जे मुकाबले में कंहिं बि उम्मीदवार फॉर्म न भरायो। अब्दुल कुद्दूस बिज़ंजो सुभाणे वॾे वज़ीर तौरु हलफ़ खणंदो। पाकिस्तान हाणे भी भारत सां ॻाल्हियुनि लाइ तैयार आहे, पर शर्त आहे त भारत ॻाल्हियुनि लाइ साज़गार माहौल तैयार करे। ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं धुरियूं उन लाइ तैयार हुजनि। अहिड़ी दुर सां ॻाल्हियूं कीअं थी सघनि थियूं जेका ड्रामो रचाए रही हुजे। अमुन में उन जी दिलचस्पी न हुजे ऐं कश्मीर में हथें ख़ाली मुसलमाननि खे शहीद कयो वियो हुजे। पाकिस्तान हक़ीक़तुनि ते ॿधल क़ौमी बयानीअ ते यकीन रखे थो। भारत में पाकिस्तान मुखालिफ़ ख़बरुनि जो बयानियो बेनकाब थी चुको आहे। क़ौमी सलामती बाबति सलाहकार मुईद यूसुफ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। लाहौर जी अदालत वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। शहबाज़ गिल खे 1 नवंबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। ख़ानगी कंपनी शहबाज़ गिल ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई आहे। दरख़्वास्त में कंपनी जो मौक़िफ़ आहे त शहबाज़ गिल टीवी प्रोग्राम में कंपनी ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया आहिनि। पाबंदी महिल जमात TLP जे मार्च के मुंहुं ॾियण लाइ रावलपिंडी मरी रोड ॿिए ॾींहुं बि सील। लाॻापियल रोड ऐं बाज़ारूं कंटेनर लॻाए सील कयूं। मेट्रो बस ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि। तालीमी इदारा, ऑफिसूं, बैंकूं ऐं वापारी मर्कज़ मुकमल तौर बंदि। सरकारी इस्पतालुनि ॾांहुं वेंदड़ रस्ता बि सील कया विया। मामूल वारी ज़िंदगी सख़्त मुतासिर। लाहौर ऐं रावलपिंडी विच में ट्रेन ऑपरेशन जो निज़ाम दरम बरम थी वियो। मुल्क ॾुखे दौर मां गुज़री रहियो आहे। अवाम खे ॾुखियाईनि मां छुटकारो ॾियारींदासीं। मुल्क में महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाड़काने जे UC अठल लाहौरी पाड़े में कारकुननि खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी 5 तक जे अवाम जा मसइला ॿुधा ऐं बिना देर हल करण जूं हिदायतूं पिणु जारी कयूं। पीपल्स पार्टी सऊदी इमदाद ऐं IMF सां थियल ठाह जा तफ़सील साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो। सेनेटर सलीम मांडवीवाला जो चवणु आहे त रिपोर्ट्स मुताबिक़ सऊदी अरब पाकिस्तान खे इमदाद ॾियण जो ऐलान कयो आहे। उन खां सवाइ IMF सां बि मुआहिदा कया विया आहिनि। अहम मुआहिदनि बाबति पार्लियामेंट खे ऊंदाही में रखण ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। हुकूमत बिना देर पार्लियामेंट खे एतमाद में वठे ऐं ॿुधाए त सऊदी इमदाद कहिड़नि शर्तनि ते ॾिनी पई वञे। सिंध में गवर्नर राज लागू करण वारियूं ॻाल्हियूं रुगो शोशो आहिनि। सिंध में तरक़ियाती कम हलनि पिया। मार्च ताईं मकानी चूंडूं थींदियूं। तयारियूं हलंदड़ आहिनि। PP जे धार थियण खां पोइ PDM नाकाम थी वई। बदतरीन महांगाई सबबि अवाम परेशान आहे। नायल वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। चीनी कंपनी गेंज़ो सां मुआहिदा कया आहिनि। दिसंबर जी आख़िर ताईं लाड़काने शहर मां कचरो साफ़ थी वेंदो। एयरपोर्ट रोड ते पयल समूरो गंद किचरो खणण लाइ गरी मशीनरी घुराई वई आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं लाड़काने में मीडिया सां ॻाल्हियूं। टंडो मोहम्मद खान में 8हीं क्लास जे शागिर्द सां 3 जवाबदारनि जी मुबैना बदफ़ेली। ANC दाख़िल। मुतासिर शागिर्द मूजिब 3 जवाबदारनि ज़ाहिद मंगणहार, मुज़म्मिल पंजाबी ऐं जावेद हाजाणे खेसि दुकान जे पोयां भांडे में वठी वञी बदफ़ेली जो निशानो बणायो। बदफ़ेली खां पोइ जवाबदार वीडियो ठाहे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। बलोचिस्तान के इलाके मस्तोंग में मज़दा ऐं सुजुकी पिकअप में टक्कर। बाहि लॻण सबबि 4 ॼणा फौत थी विया। पुलिस मूजिब मज़दा में ईरानी पेट्रोल भरियल हो। हादसे खां पोइ ॿिन्ही ढाॼुनि खे बाहि वकोड़े वरितो। फौतियुनि जा लाश अस्पताल मुंतक़िल। थरपारकर में ॿारनि तां मौत टारो न कयो। खुराक जी खोट बीमारनि विघे वधीक 3 ॿारड़ा फौत थी विया।
मिठी जी सिविल अस्पताल में हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंग 51 थी वियो। हलंदड़ साल 506 ॿार फोत थी चुका। सिंध सरकार ऐं सिहत खाते समेत ज़िला इंतजामिया को बि तहरुक न वरितो। हैदराबाद की मकामी अदालत में कुरतुल ऐन उर्फ एनी बलोच कत्ल केस की ॿुधणी। जांच ऑफिसर केस जो पक्को चालान जमा कराए छॾियो। केस की ॿुधणी 10 नवंबर ताईं मुलतवी।